ही सोचते रहे इसको मेरे सलमान समझ में आ गया तेरी घर वाले निकाले मोहिबे आलमे चाके चेबोआ अली जो मोहिबेरा किया हुआ गोंजे मौला जो शिया रजो है साहब जनाबे सलमान जी जिक्र के बेदा बोलियो खत्म तो क्या पढ़ाई के बेदा बोलियो जिने बोलियो उन कहता है कि मौला अली जी फौज जो सिपर सालार जाता है अच्छा मालिक अस्तर की हां मालिक अस्तर जी तो सही आया वरी लहकारी गुम थी गया जनाब सलमान जो आवाज तवज्जो जनाब सलमान जो आवाज घबरायो ना जनाब मालिक अस्तर के मां पाने ने अखिन सा दिठो हुआ मस्जिद ना पे होजे तो नहीं मस्जिद दा पे तो उन्हें जी दिल वदी के ठरी पई जे नहीं हुआ न तो मस्जिद करे तो माफ कर छड़े हरी मजलिस सलामत जो हरी मजलिस में अगर के का माफी वठणी होजे अल्लाह करे कोई जगह माफी वठे असा जो अनुभव असा के आवे अजकल जो जान के माफी वठण तो ने की खबर थी पर बी तो बरका नमाज पढ़ा को माफी कदो नमाज पढ़िया को माफी अल्लाह माली नमाज आवने तो को पहिरो ही कम कर आपकी नहीं वो ने तो अल्लाह ने तो दे में माफ करे तवज्जो है जेडी माला ये बुधाई तकड़ा कदम खणी अते हलियो भाई ठीक है मस्जिद आपो तो माफ कर दियो भलिया रोशेपुरा दरन में भी रहा मस्जिद दरन में भी रहा रोशेपुरा मस्जिद दरन में भी रहा जो समझो लगा लायो ये सही भी जो रहा ना एतरे में हु शख्स जो माफी वठण जे लाइ अंदर जो वने छा से जनाब माल के इस तरह अल्लाह जी इबादत में मसरूफ अल्लाह जी इबादत में जो मसरूफ दिखाई दे कि हां नमाज खत्म करे तो जो है सो माफी वठा दो रोशे को लावे तो हां सो माफी देस तो या बड़ेस तो जे टाइम अने नमाज खत्म करे जवाब साईं पोइते जनाब माल के अस्तर जो महसूस कयो है तो कोई शख्स आयल नमाज खत्म करे पोइते दिखाई जो तो वो शख्स जी जनाब माल के अस्तर जे कदम ते किरण वारो ही होयो जनाब माल के अस्तर इमाम का वठी करे मथे करे चौथो भाई मुझे माफी दे हां जनाब एडी गाल तो उन टाइम तवज्जो मौला जो छा के चेबो उन टाइम ही शख्स दी चवण लगे खबरदार एडीसी कर चवण लगे ये जनाब माल के अस्तर छा मुंह के सुजाने तो मां केर आया माऊ ही आया जे भरी बाजार में तुझे इंसल्ट कईया जनाब माल के अस्तर चवंदा मुखे भी सुजान मां अली जो मोह तो उन टाइम माफ कर छड़ियो नारा तकबीर नारा रिसालत नारा छोड़े हम एड़ा मौला जब मोहि बहुजन न तो इंसल्ट करे उते ही माफ कर दे असा और एड़ी वडी रे वडी गुजरात जे कलमो भी नहीं हो और एड़ी वडी रे गोरे सगो चंगे मुर्द का मजेरी को कराइंदा जे के वरी तलवार भी नहीं दी और भवानी को जो फैसलो कराइंदा तो केड़ो ही तो होंगे कर फैसलो वो होंदो जो कुरान आई हदीस जे मुताबिक है तवज्जो है जे टाइम ने ये लफ्ज जे बुधा न तो मां तो के उन टाइम माफ करे छयो होयो मां तो खुश थियो डाढो हाने जनाब माल के अस्तर आखिरी गाला जनाब माल के अस्तर सलाम आई सवाल तो करे तो बंदे खुदा ओके बुधा तो सही मां जे का ही नवा के चयो है शिया मोहबे अहल बैत के चयो है जे टाइम चाहिए ना ओके बुधा तो सही शाही नमाज फजर जो टाइम है कि न सही फजर जो ना है छा भला जोहर जो टाइम है न सही जोहर जो ना है छा भला ये असर जो टाइम है न सही असर भी ना है छा भला मगरिब की नमाज में पढ़ा कि न सही मगरिब जो टाइम ही ना है भला इशा जो है ना तो बुध आई सहन नशीन करे छड़ गया मां बे अहल बैत जे मनण वारो है तू जे टाइम मुझे इंसल्ट कई ना मुझे मता अल्लाह नाराज जो होजे से सटी करे अल्लाह जी दरबार में बरकत तो पढ़ी करे तू जे हक में दुआ हुई तो परवरदिगार आलम नबी ने रकात जे सदके ने माफ कर चले कायनात में गोजोड़ा हां सेवा मौला जा मोह बकौन लगा दवाई ना रास्ते में एड़ो मौला जो मोह थे ना साईं को नमाज पढ़ी करे के माफ करे आने जो एड़ो दियो नमाज पढ़ी तो पिटे आग लगे काढो लगदा था नमाज पढ़ी जाला ने अल्लाह ने मेरे दुश्मन की जंग भानी दुश्मन ने माफ करो दी जो है इबरत जा कोठा लहन दिन जो ही दे
इबरत जा हिननि जो थी ज़िक्र आहे थी चए उन मासूम उन सगीर जा ॿ जुमला पढ़ा जेको अञा माउ खे माउ बि न सॾे सघंदो हुयो जेको अञा जंहिंजे लाइ साईं जो पंहिंजो आवाज़ मुंहिंजो त अञा ॿोली बि न ॿोलींदो हुयो ख़ुदा तव्हांजो रोइण इबादतुनि में शुमार फरमाए 11 मुहर्रम माने तो साईं 11 मुहर्रम जे ॾींहुं ज़ालिम इब्न सद ख़ुदा लानत करे हिन ज़ालिम छा कयो आहे सभु सर जो ईअं बुलंद हुया न नेज़े नोके ओके नेज़ा ते बुलंद हुया सर मुंहिंजे तरफ़ ॾिसो सभिनी जा सर हिन ज़ालिम छा कयो आहे ॻणणु शुरू कया सर ॻणींदे आवाज़ ॾिनो अथई न 71 सर न मां त 72 घोराया हुया मां त 72 घोराया हुया न उन जो सर न आहे अजर मलल से खुदा तव्हांजो रोइण इबादतुनि में शुमार फरमाए उन जो सर न आहे जंहिंखे हुसैन हीअं हथनि ते खणी आयो ज़ालिमनि जो आवाज़ आयो असां ॾिठो हुसैन इब्न अली असगर खे फलाणे जाइ ते दफ़न अली असगर खे फला मकाम ते दफ़न करे रहियो ज़ालिम जो आवाज़ आयो मूं मांजो इनाम ॾींदुमि मूंखे अली असगर ॿाहिरि कढी ॾे पढ़ण सोलो हमारे बाबा से ॿुधण सोलो हिननि ज़ालिमनि छा कयो आहे 100 नेज़ा खणी करे ईअं करबला जी ज़मीन में हणण जो इरादो कयो या साईं सकीना पुफिन न टोड़ी आहे रोई करे चवण लॻी पुफियो दुआ घुरो छल मुंहिंजो भाउ न लभे हाय हाय मुंहिंजो भाउ न लभे अजर अल्लाह मुंहिंजो सगीर न लभे अञा बि इरादो ई कयो आहे कि दुआ घुरण जो या एतरे में होली मलौन जे नेज़े सां अली असगर साईं ॿाहिरि आयो अजर अली असगर जो ॿाहिरि अचण जो साईं सकीना जो आवाज़ आयो बीबियो हथ हेठि कयो मुंहिंजो भाउ त लभी पियो अरे अरे मुंहिंजो भाउ लभी पियो ज़ालिम छा अजर साईं अजर पकड़ा हिन ज़ालिम छा कयो आहे ईअं खणी जो हलण लॻो आहे न शहज़ादे अली असगर जी लाश इब्न सद जो आवाज़ आयो काॾे खणी वञी रहियो आहे तो खेमे में चई न तव्हां अब्बास जो सर तन खां जुदा कयो मां चुप रहियुमि तव्हां कासिम जी लाश जे मथां घोड़ा भॼाया मां चुप रहियुमि तव्हां अली अकबर जो सर तन खां जुदा कयो मां चुप रहियुमि ज़ालिम जो आवाज़ आहे चवण छा थो चाहीं कि तो ओॾे खणी हलो जाॾे ग़रीब करबला जी लाश जाॾे ग़रीब करबला जी लाश पई आहे ज़ालिम छा कयो अथऊं अली असगर के खणी करे इशारो समझो उते आया है जिते बगैर सर जे हुसैन मौला करबला की जमीन ते सुता पिया रखियो मौला जी लाश के वायरन जे सामूं भेनरुनि जे सामूं हिननि ज़ालिमनि छा कयो आहे ये खंजर हलाइण शुरू कयो यारो मियां साईं रुबा साईं जो आवाज़ आयो सजाद बजड़ा जल्दी करे आ मुझी झोली के बाहर में थी लगी बजड़ा वस लगी आ लाए आ मुझे असगर के बचाए आ मौला सजाद अलैहि सलाम छा कयो आई खोली मलौन के खंजर में हथ विधो मौला जो आवाज़ आयो ज़ालिम मुझे बाकर के कोई आ मुझे बा असगर के न कोई आ इन्हनि ज़ालिमनि काई मनी आहे या न माहिरुनि जे साम्हूं भेनरुनि जे साम्हूं हिननि ज़ालिमनि खंजर हलाइण शुरू कयो आहे या हिक बीबी जो आवाज़ तो अचे हर मज़हब दा हो कानून होंदे जंदे जुर्म कुंडे खे सदाए ओ पर मुसलमाना विच कर बल दे ओ कानून दिते बदलाए किता कतल नादा को है वो त्रैवारी उदी माते भेण गवाही अज़ादारो मातमदारो ही तमायरन भेण कयो आखिरी जुमलो ही तमायरन भेण कयो ॿुधंदो न जॾहिं भेण सकीना कहिड़ो भेण कयो भाउ जे सड़ियल झूले सां मुखातिब थी आहे ते रोई करे फरमाए थी लोरिया वाला तेरा चल गई झूला तेरा शाम वेंदी पैया से घर वीर वे हुण अलविदा देवा लुटदा हाल क्या है रास आई नहीं कर बला शाम वेंदी पैया से घर वीर
वे हुण अलविदा अखिर साफ करे बाबा से बुलंद आवाज करो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मोहम्मद। आने वाले सामो मौलाना इम्तियाज हुसैन बुर्दे साहब के दफ्तर फरमाइंदा उनका बाद